प्रिय विद्यार्थियों, एमए फाइनल जो पंजो पेपर शीशे जा घर करे रहिया आहियूं, जंहिंजो शाइर जेको कवि आहे गोवर्धन भारती। त शीशे जा घर में कहिड़ा वीचार समायल इन बारे में पाण ॼाण हासिल करे रहिया हुआसीं। त शीशे जा घर जेको आहे ही श्री गोवर्धन भारती जो बहितरीनु गुटको आहे, जंहिंमें वायुनि गीतनि ऐं गज़लुनि खे समायो वियो आहे। हिन गुटके खे शाइर थियण में भारती साहिब नज़्म जे खेत्र में मक़बूलियत हासिल करे चुको। किताब सरकार तरफ़ां अदारनि जो बि ध्यानु छिकायो आहे ऐं उनखे गुज़िरियल 3 ॾहाकनि जो बहितरीनु किताब मञी खेसि 1990 में मरकज़ी साहित्य अकाडमी जो इनाम अता कयो। हिननि कविताउनि में भारती साहिब शीशे वांगुरु पंहिंजे नाज़िक दिलि जे नाज़िक जज़्बा भरिया आहिनि। हिन मजमूए जे पहिरें भाङे में वायु ॾिनल आहिनि। वाई भारती साहिब जी महबूब सिंफ़ आहे। इन जे बारे में पाण ॼाण हासिल कयोसीं। त पहिरियों भाङो जेको आहे हिन जो वायु लिखियल आहिनि। वाईअ में छा थींदो आहे त वाईअ में मिसराउनि जो बंधन कोन हूंदो आहे, तंहिं करे गोवर्धन भारतीअ वायूं 6 खां वठी 10 मिसराउनि जूं लिखियूं आहिनि। हिन साहिब अटकल टीहारो वायूं लिखियूं आहिनि, जिन में जुदा जुदा मज़मून ऐं नवां नवां ख़्याल ॾिनल आहिनि। संदसि किन वायुनि में शाह साहिब जे सूरमियुनि जा दास्तान आहिनि, जेके अॻु शाये थियल संदसि किताब आव कुननि में काए उनवान वारे मजमूए में ॾिनल आहिनि। हिन मजमूए में 9 वायूं आहिनि, माना कहिड़ो शीशे जा घर में 9 वायूं आहिनि, जेके संदसि फन जी अकासी कनि थियूं। जीअं त हिन में ॿुधायो अथई त शहतूती चप चुमी प्यार जा सूंहं खे सूरजमुखी बणाए उॾरी वियो मौसम जो पंछी, या प्यार भरिया ही पुखरा जी पल मेंदीअ रतरी राति मिलण जी पोआ बस्ती बस्ती ॼण जंगल आहे। हिन में तजनीस हर्फ़ी अनुप्रास अलंकार जो इस्तेमालु ख़ूबीअ सां कयो अथई। नए रंग में रंगियल संदसि वाई जूं 2 मिसराऊं हिन रीत आहिनि, जंहिंमें ॿुधाए थो हर को शहरी ॾेंबू ज़हरी मारे कहरी ॾंग, शहर खां बहितर बाया जंग। संदसि रोमानवी रंग में बुॾल हीअ वाई ॾिसो, हाव मथां हथड़नि हर खेड़िया फतकी फुटण लॻा अमृत फल। हिन मजमूए मतिलबु इहो जेको पहिरियों भाङो शीशे जा घर जेको आहे 3 भाङनि में विरहायल आहे। त पहिरें भाङे में जेके आहिनि वायूं ॾिनल आहिनि, उन्हनि जा कुझु एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾिना। ऐं हिन में जेको शीशे जा घर किताब तव्हांजे बेस बुक आहे, किताब रखियल आहे, उन मां तव्हां ॾिसंदा हलिजो त उन में कहिड़े नमूने जूं वायूं ॾिनल आहिनि। उहे तॾहिं तव्हां क्लासनि में हींअर शायदि अचणु शुरू थी वेंदियूं, त पाण आम्हूं साम्हूं किताब रखे करे बि उन्हनि खे पढ़ंदासीं। ही सिर्फ़ु एग्ज़ाम्पल तौरु मां गोवर्धन भारतीअ जी शख़्सियत ऐं शीशे जा घर में कहिड़ा वीचार समायल उन जो पहिरियों भाङो जेको उहे वायूं आहिनि, उन में 9 वायूं ॾिनल आहिनि। उहे तव्हां जेके प्रॉपर वायूं आहिनि उहे शीशे जा घर जे किताब में अलॻि अलॻि उनवाननि सां अलॻि अलॻि मौज़ूअनि ते लिखियल आहिनि। अॻिते ॿुधाए थो हिन में त मजमूए जे ॿिए भाङे में 8 गीत ॾिनल आहिनि, जेके हिंदी छंद ते ॿधल आहिनि। ख़्यालनि जी का नवां न हुअण जे बावजूदि भारतीय उन्हनि खे पंहिंजे ई ढंग सां पेश कयो आहे। जीअं त अमन बणाए थो एटम बम, मज़हब फ़तने जो सामान। छा आहे शांती जेका आहे, अमन बणाए थो एटम बम, मज़हब फ़तने जो सामान। धर्म ऐं मज़हब जे करे जेके पंहिंजो पाण में झगड़ा थियनि था, उन जे करे असांजी जेका शांती आहे उहा एटम बम समान फिटी वञे थी ऐं असांजे अंदर मां निकिरी वञे थी, मज़हब कटरपिणे ऐं झगड़नि जे करे। कीअं न ख़ुदा शैतान जे विच में लटकियो पियो आहे इंसान, ऐं असांखे ईअं थो लॻे त परमात्मा ऐं शैतान जे विच में इंसान जेको आहे लटकियो पियो आहे, ऐं उहो ॿिन्ही तरफ़ खनि सां मतिलबु पंहिंजो पाण खे उन में अंदरि जेको आहे समाइजी वियो आहे। त कीअं न ख़ुदा शैतान पीसी रहियो आहे, इंसान ख़ुदा ऐं शैतान जे विच में लटकियो पियो आहे ऐं उन में पीसी रहियो आहे। असांखे ईअं महसूसु थिए थो। हर पल गोया पोयों पहला सायत सायत ॼण सकरात। हर हिकु असांखे ईअं थो लॻे त हीअ जेका ज़िंदगी आहे त हीअ क्षण आहे, ॿिए क्षण कोन्हे का। ईअं त लॻे थो त हीअ जेको लास्ट असां साह खणूं था उहो आख़िरी साह न हुजे, एॾी त असांजे अंदर में डप जी भावना
फैलिजी वई आहे। युग अहिड़ो थी वियो आहे वर्तमान युग, छो जो कल युग आहे। यादि आई ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में काफ़ीअ जहिड़ी कारी राति। टें भाङे में ही जो हुयो थियो ॿियो भाङो, ऐं टियों भाङो जेको आहे शीशे जागर, उन में हिन गज़ल ॾिना आहिनि। टें भाङे में 30 गज़ल अथसि। भारतीय जी मूजिबि ही पहिरियों मजमू आहे जंहिंमें हिन गज़ल समूह आहिनि। माना पहिरें भाङे में जेके वायूं आहिनि, ॿिए में गीत, ऐं टियों भाङो जेको आहे उन में गज़ल ॾिनल आहिनि। त भारती साहिब बि नारायण श्याम, अर्जुन शाद, एम कमल, किशन राय ऐं अर्जुन हासिद जहिड़ा गज़लगू शाइरनि जी सिफ़ में, माना उन्हनि जी लाइन में अची वञे थो ऐं ॿुधाए थो त गज़लगू शाइरनि जी सिफ़ में अचण लाइ सुरगुरदान आहे। पर जीअं चवंदा आहिनि त संदसि शाइरीअ ते संगीत जारी रहियो आहे, तंहिं करे संदसि गज़लुनि में बि हिंदी छंद ऐं गीतनि जो असरु आहे। बावजूदि उन जे संदसि के गज़ल अहिड़ा ज़रूरु आहिनि जंहिंखेसि आला गज़लगू शाइर तौरु संदसि सुञाणप कराइनि था, जीअं त पुख़्ता पवंस बल पंजोड़ शींहं तॾहिं बि कंदो गजगोड़, याने उन जा पंजनि खे जेको आहे उहे मज़बूत करे अंदरि ॿधो वञे। मतिलबु शेर खे अगरि असां पिंजरे में बंदि कयूं था त उन जी जेका गजगोड़ जी आवाज़ आहे, उन जी जेका तमामु दहकाईंदड़ आवाज़ आहे, उहो कंदो ई कंदो, उन जे आवाज़ में को फ़र्क़ु कोन पवंदो। या दलील जा दिलि में बाब पोखियूं, सुवाल पोखियूं, जवाब पोखियूं। अंदरि जेके जज़्बातुनि जा, वीचारनि जा जेके आहिनि बाब असांजे मन में चैप्टर्स शुरू कयूं ऐं सुवाल पोखियूं, जवाब पोखियूं। अंदरि ई अंदरि असां उन्हनि जा सुवाल पैदा कयूं ऐं उन्हनि जा जवाब असांखे ई तयारु असांजे अंदर मां ई मिलंदा। नेक्स्ट आहे, अॼु जे युग जा सभ्य जनावर, रूह ॼामड़ा, जसम कदावर, केतिरो न हक़ीक़तवादी व्यवहार सां ॿधल ही जेको गज़ल लिखियलु आहे। त अॼु जे युग जा सभ्य जनावर, अॼु जे जेके सभ्य माण्हू आहिनि, जेके पंहिंजो पाण खे संस्कृति सभ्यता सां पंहिंजो पाण खे लाॻापो रखंदड़ सम्झनि था, त उन्हनि जा जेके आहिनि रूह, माना उन्हनि जी जेका आत्मा आहे उहा मरी वई आहे। उन्हनि जी ॼामड़ो थींदो आहे, माना नंढड़ो जेको जानवर थींदो आहे उनखे ॼामड़ो चइबो आहे। जिस्म कदावर, उन्हनि जा जिस्म जेके शरीर आहिनि उहे कदावर आहिनि, पर उन्हनि जा जेको रूह आहे, जेका आत्मा आहे, उहा मरी वई आहे ऐं उहे सभ्य पंहिंजो पाण खे सम्झनि था। त संदसि जमालतियूं पहलियो जी हिकु झलक निमाया आहे। अॻिते ॿुधाए इहो जेको हो व्यवहार सां मौजूदु हो, व्यवहार सां लाॻापो रखंदड़ गज़ल हो ऐं जमालियत सां लाॻापो रखंदड़ ही गज़ल आहे। जीअं त जलंदड़ जिस्म, भड़कंदड़ जज़्बा, रिझंदड़ सोन जिया जोबन, माना जलंदड़ जिस्म जेको आहे उहो जली रहियो आहे, अंदर में भड़की रहिया आहिनि, मतिलबु तमामु शोला ॻाढ़ी तरह सां अंदर में भाव जज़्बा उतामी रहिया आहिनि। ऐं रिझंदड़ सोन जिया जोबन जेको आहे, जीअं सोन ॻरंदो रहंदो आहे, तीअं असांजो जेको जोबन आहे उहो ॻरी रहियो आहे। तो बिन अहिड़ी शोले जहिड़ी मूं न गुज़ारी काई शाम, तुंहिंजे बिना मूंखे अहिड़ी का बि शाम कान मिली आहे जो मां उनखे गुज़ारियां। इन्हीअ करे जेको आहे तोसां मां गॾु हुजां, छो जो जिस्म जली रहियो आहे, जज़्बा उभरी रहिया आहिनि ऐं जोबन जेको आहे ॻरी रहियो आहे। इन करे मां तोसां हिकु पल बि अलॻि नथो थियणु चाहियां ऐं तोसां उहा शाम मूंखे यादि अचे थी। तो बिन अहिड़ी शोले जहिड़ी मूं न गुज़ारी काई शाम, तुंहिंजे बिना का बि मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ी शाम कान आई आहे जेका मूंखे अहिड़ी सुंदर बासिजी हुजे। जमालती पहलू आहे हिन गज़ल में। सरासरी तौरु ही किताबु माल ऐं रूमाल ॿिन्ही खां आला दर्जे जो आहे। बकौल प्रभु वफ़ा भारती जी शाइरी जूं ख़ासि ख़ूबियूं आहिनि त मधुरता, सरलता, सलासत, संदसि लफ़्ज़नि जी चूंड, ॿोलीअ जे सादगी, मौज़ुअनि जी गूनागियत ऐं शाइरानी तरम, इन्हनि ख़ूबियुनि करे ई हिन शाइर आम जे दिलनि में जॻह पाती आहे। प्रभु वफ़ा हिन जे बारे में ॿुधायो आहे। अॻिते ॿुधाए थो त हिन ॿारनि लाइ बि सुहिणा गीत रचिया आहिनि जेके लातियूं उनवान वारे किताब में इकठा कयल आहिनि। इन ई किताब ते खेसि भारत सरकार तरफ़ां तइलीमी विभाग पारां इनाम बि मिली चुको आहे। त असां ॾिसूं त अॼु जे दौर में जॾहिं हर को वाह वाही या वाखाण जो बुखियो आहे, मतिलबु साराह जो बुखियो आहे, त भारती ठले वाखाण खां विह वेंदड़ आहे, माना उन खां परे भॼंदड़ आहे। संदसि शायदि
ते शायदि संदसि साहित्य ते शायदि कंहिं नक़ाद जी नज़र न पई आहे जेको संदसि शहरनि मां गुल ऐं कंडा कढे छंड छाण करे। हालां हू साहिबु चाहे त को पारखू नक़ाद संदसि शहर खे परखे भल उन मां कंडा ज़ाहिर करे त उन लाइ बि त हू शाइरु जेको आहे उन लाइ बि तयारु आहे। त ऐं हू ॿुधाए थो त पंहिंजी गज़ल में त मां त तनक़ीद जे पथर सां न हरगिज़ मरंदुसि। चए थो त मुंहिंजी अगरि मुंहिंजे बैतनि जी गज़लुनि जी वायुनि जी को आलोचना कंदो त मां उनखां हरगिज़ न डिॼंदुसि। मूंखे वाखाण जे गुल सां मता मारे, कोई मथां मुंहिंजी सारा करे मूंखे मारे न विझो। ऐं मां जेको आहे चाहियां थो त मुंहिंजूं जेके गज़लूं आहिनि उन जी भले को नक़ाद जेको आहे को आलोचक आलोचना करे ऐं मूंखे उन्हनि जे बारे में सम्झाए पर मुंहिंजी साराह न कयो। केतिरी न वॾी ॻाल्हि आहे हिन साहिब जी। त ही गोवर्धन भारती जो जेको ही किताबु आहे उनजो पाण नंढे में सार रूप में मां तव्हांखे सॼो ॿुधायो त इहो किताबु जेको आहे हिननि वायुनि गीतनि ऐं गज़लुनि सां भरपूर आहे। ऐं जेके वायूं गज़लूं प्रॉपर आहिनि उन्हनि मां 5 नंबरनि जो तव्हांजो को बि हवालो ईंदो आहे, उहा व्याख्या तव्हांखे करणी पवंदी ऐं 20 मार्कुनि जो हिन मां क्वेश्चन ईंदो आहे। त उहो क्वेश्चन जेको आहे जेको पाण ही 5 या 6 चैप्टर जेके कयासीं उन्हनि मां ई तव्हांजो कंप्लीट थींदो। इन करे हिनखे तव्हां ध्यान सां पढ़िजो। काई ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त बेशक तव्हां पुछी सघो था। बसि अॼु एतिरो।